सारो ज़मानो मटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। ही सारो ज़मानो मटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। जंहिं कुर्ब कयो सो कटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। ही सारो ज़मानो मूं जीअरे मुअनि जीअं जालियो हो, पिंजरे में पखीअ खे पालियो हो। मूं जीअरे मुअनि जीअं जालियो हो, पिंजरे में पखीअ खे पालियो हो। जंहिं वक़्तु उॾाणो झटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। ही सारो ज़मानो कंहिं सांग रचाया सूरीअ ते, कंहिं मास ॾिनो मजबूरीअ ते। कंहिं सांग रचाया सूरीअ ते, कंहिं मास ॾिनो मजबूरीअ ते। कंहिं साहु ॾिनो को सटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। ही सारो ज़मानो छो ज़ख़्म पुराणा फोलियो था, छा लाइ बेवस खे ॻोल्हियो था। छो ज़ख़्म पुराणा फोलियो था, छा लाइ बेवस खे ॻोल्हियो था। अॼु लाश मिटीअ में लटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। जंहिं कुर्ब कयो सो कटिजी वियो, को कंहिंखे ॾुखनि जी दान ॾिए। ही सारो ज़मानो। वाह 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 वाह। तो अल्लाह ताला कादिर बेवस खे पंहिंजे रहमत में रखे, जवारे रहमत में रखे, ऐं असांखे सदाईं हू यादि रहंदो जेसिताईं असां ज़िंदा आहियूं। पंहिंजे फ़न जे हवाले सां, पंहिंजे किरदार जे हवाले सां अॼु बि हू ज़िंदा आहे। बिल्कुलु। वाह 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 वाह।